असां श्रवण कयूं। उड़ीसा में भगवान जो ॾाढो सुंदर मंदिर जिन जो नालो साक्षी गोपाल। तव्हां नालो बि ॿुधियो हूंदो, भगवान जो नालो तो भाई, मंदिर जो भी नालो साक्षी गोपाल। ॾाढो सुंदर इतिहास कि कीअं इहो नालो पयो भगवान जो। ॾाढी सुंदर हिकिड़ी घटना ईंदी आहे साध संगत जी कि हिकिड़ा बुजुर्ग ब्राह्मण हुया, उन्हनि जे मन में आयो कि भाई मां तीर्थ कयां। वॾी उमिरि जा हुया त ॿार उन्हनि जी आज्ञा में न हुया, ॿारनि खे चवंदा पर ॿार उन्हनि जो चवण न मञींदा। त हिकिड़ो कोई ग़रीब ॿियो ब्राह्मण हुयो, नौजवान, उनखे चयूं भाई तूं हूअं ई कोई नौकरी ॻोल्हे थो, तोखे हूअं ई पैसनि जी ज़रूरत आहे, तूं मूंखे तीर्थ कराए, गॾु तीर्थनि ते वठी हल, जेकी थोड़ी घणी सेवा हूंदी मुंहिंजी कर, मां तोखे भोजन जी व्यवस्था कंदुमि ऐं तोखे धन बि ॾींदुमि, तूं मूंखे तीर्थ कराए। वो नौजवान तुरंत तैयार थियो, चयूं बिल्कुलु हलो ज़रूर। नौजवान उन बुजुर्ग ब्राह्मण खे खूब उन्हनि तीर्थ कराया, जाॾे काॾे वठी विया, जेके बि असांजे भारत देश जा तीर्थ आहिनि लॻभॻि सभिनीनि उन्हनि भ्रमण कयो। चओ हरे राम। तीर्थ जरूर कजन भाई, जरूर कजन। जाते जाते प्रभु लीला कई आ, जाते जाते भगवान जे प्यारनि भक्तनि लीला कई आ, के संतन लीला कई आ, सतगुरनि लीला कई आ, उहे तीर्थ जरूर कजन। उहे धरती पावन थी वेंदी आ, पवित्र थी वेंदी आ। उते वञण सां, भक्ति करण सां, दान पुण्य शुभ कर्म करण सां कई जन्मनि जा पाप धोपजी वेंदा आहिनि। चओ हरे राम। अहिड़ा जेके स्थान हूंदा आहिनि न, जीअं वृंदावन, जगन्नाथपुरी, द्वारिकाधीश, पंडरपुर, जाते भगवान साक्षात लीला कई आहे, उन स्थान जी महिमा ॾाढी वधी वेंदी आहे भाई। कुझु माण्हू चवंदा आहिनि तीर्थनि में छा रखियल आहे? चओ जय श्री कृष्ण। तीर्थनि में छा रखियल आहे? अरे तीर्थनि में तो भगवान था वसनि, भगवान जी भक्ति थी वसे, प्रभु जो नाम तो वसे। ॿियो कोई साधन त असां न करे सघंदा आहियूं, घटि में घटि उन्हनि तीर्थनि जा ई दर्शन करे वठूं, उन स्थाननि जा दर्शन करे वठूं जाते प्रभु लीला कई आहे, जाते भक्तनि लीला कई आहे भगवान सां मिली करे। चओ हरे राम। तो उन नौजवान गरीब जेको हुयो, उन ब्राह्मण खे, बुजुर्ग ब्राह्मण खे खूब तीर्थ कराया, ॾाढी सेवा कई। हिकु जॻह ते त उन बुजुर्ग जी ॾाढी तबियत ख़राब थी वई, ॾाढी। कोई डिटॉक्स कम न अचनि, कोई कुछ कम न अचे उनखे, कोई डॉक्टर कम न अचे, ॾाढी हालत ख़राब थी वई। त उते उन नौजवान जेको गरीब हुयो, उन ॾाढी सेवा कई, ईअं सेवा कई कि जीअं हिकिड़ी माता पंहिंजे पुट जी सेवा कंदी आहे, अहिड़ी प्रकार सां उन सेवा कई, अहिड़ी हालत में। तो ॾाढो प्रसन्न थियो जेको ब्राह्मण हुयो, जेको तीर्थ करण आयो, ॾाढो ख़ुशि थियो। उन मन ई मन उनखे वचन ॾिनो, चयूं भाई तूं एॾो असांजी एॾी सेवा कई आहे, मां तोखे छा ॾियां, वधीक त मां कुझु तोखे ॾेई नथो सघां, पर तूं असांजो दिलि जीते वरितो आहे, तूं असांखे प्रसन्न कयो आहे। मां तोखे वचन थो ॾियां, मुंहिंजी नौजवान न्याणी घर में वेठी आहे, हुनजी शादी मां तोसां कराईंदुमि, मां तोखे वचन थो ॾियां। तॾहिं उहो नौजवान वीचारो उन सोचियो, बाबा ॾिस हवा में ॻाल्हियूं न कर भाई, सोच वीचारे करे कर, ईअं न हिते चए तो वरी घर वञी भुलिजी वञे। न भाई मां तोखे वचन थो ॾियां। चईं न वरी तुंहिंजा पुट जेके आहिनि वॾा, उहे बि नौजवान आहिनि, उहे गुस्सो कनि त तुंहिंजे मथां। चई भाई तोखे मुंहिंजे मथां भरोसो कोन्हे, ऐं भगवान जो मंदिर ॾिस साम्हूं अथई, भगवान खे साक्षी मञे करे मां तोखे वचन थो ॾियां, मां तुंहिंजी शादी पंहिंजे न्याणी सां कराईंदुमि। पोइ ठीकु आहे। नौजवान बि ख़ुशि थी वियो। अॼुकल्ह मिटी माइटियूं काथे थी थियनि भाई, है न। वो ॾाढो ख़ुशि थी, बढ़िया, हाणे न बायोडाटा ठाराइणा पवंदा, न कुझु, है न ॾिसणो पवंदो कंहिंखे, न छा, बढ़िया, हिते त रिश्तो पको थी वियो। ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो प्रसन्न थियो। तीर्थ करे वापसि जॾहिं पंहिंजे नगर में आया त कुझु ॾींहं गुज़रिया। हाणे हो जेको वीचारो बुजुर्ग हुयो, हुन पंहिंजे घर में ॻाल्हि ई न कढी। महीनो गुज़री वियो। हिन नौजवान खे लॻो भाई कोई ख़बर ई न आई आहे ससुराल मां, जानकारी न ॾिनी आहे, कॾहिं विहांउ करिणो आहे, कॾहिं अचिणो आहे, छा करिणो आहे, कुझु ॿुधाइनि ई कोन था। हे त भुलिजी विया लॻे थो, पाण ई पहुची वियो। चओ जय श्री कृष्ण। पाण ई पहुची वियो। चई बाबा पहचानो था? चई हा हा भाई, हा अच अच वे वे। चई बाबा भुलिजी वियो पंहिंजो वचन। ब्राह्मण खे चवण लॻा भुलिजी वियो पंहिंजो वचन।
कहिड़ो वचन? कहिड़ो वचन भाई? थोड़ो यादि कराए। जी तव्हांजो वचन ॾिनो तीर्थन करण, जेॾीमहिल तीर्थ पिया कयूं भाई, पंहिंजी न्याणी जी शादी तव्हां मूंसां कराईंदो। अरे जो छोकरनि ॿुधियो उहो त अहिड़ो गुस्सो करण लॻा, चई तोखे शर्म नथी? जी तुंहिंजी हिम्मत कीअं थी असांजे घर में अचण जी? पंहिंजो पाण खे ॾिस, पोइ असांखे ॾिस। हा कोई मेल जो लाहे, असां पंहिंजी भेण तोखे ॾेई छॾूं ईअं ई? चई न भाई, तव्हांजे पिता मूंखे वचन ॾिनो आहे, मां कोई जोर ज़बरदस्ती थोड़ी कई आहे, या मां उन्हनि खे चयो की मूंखे वचन ॾियो, पर हुननि वचन ॾिनो आहे त मां हुनजे लाइ आयो आहियां। ॾाढो मारियऊं हुनखे, ॾाढो मारियऊं नौजवान खे। चओ हरे राम। ऐं पुटनि जे भउ सां उहो जेको ब्राह्मण हुयो उहो बि चए, भाई मां केॾी महिल चयो तोखे, मां त कोई वचन न ॾिनो आहे। पोइ नौजवान चवण लॻो, बाबा कुछ त भउ कर, ऐं तीर्थ करे आयो आहियां, वरी कूड़ तो ॻाल्हाए, तूं ई त चयो कि भगवान खे साक्षी मनी मां तोखे वचन थो ॾियां। ॾाढो मारियऊं, जॾहिं अपमान कयूं त हाणे त उहो मन में ठाने वेठो कि हिकु त वचन पालन नथा कनि, वरी अपमान बि कयो, त हाणे त भाई कुछ करणो पवंदो। पंचायत में वियो। ते ज़माने में पंचायत लॻंदी भाई, जीअं अॼुकल्ह ईअं सम्झो नंढा कोई कोर्ट वग़ैरह हूंदा आहिनि न, कोई केस थी वञे, कोई अहिड़ी दुर्घटना थी वञे, नंढा कोर्ट थींदा आहिनि जीअं, तीअं पहिरियों पंचायत वेंदी, उहे निर्णय खणंदा सभु। हाणे बि काथे काथे इहे नियम हलंदा आहिनि। पोइ वियो पंचायत में, चई हीअं ॻाल्हि आहे, हिन बाबा मूंखे वचन ॾिनो पर शादी कराए कोन थो। शादी जो सवाल आहे, ॿी कोई ॻाल्हि हुजे हा त मां छॾे बि छॾां। चओ हरे राम। शादी कीअं छॾिजे भाई? हाणे तव्हां कुछ कयो? पंचन पुछियो, भाई जॾहिं हिन तोखे वचन ॾिनो त तुंहिंजे ऐं हुन काके जे अलावा, हो जेको बुजुर्ग हुयो ब्राह्मण, उन जे अलावा टियों कोई उते हुयो जे ये ॻाल्हि ॿुधी हुजे, जेको असांखे अची गवाही ॾे, साक्षी ॾे? तॾहिं हुन नौजवान चयो कि हू ब्राह्मण जी हुया, मां हुयुमि, ऐं टियां त भगवान हुया, गोपाल जी, ॿियो कोई त हुयो कोन। पंच खिलण लॻा। चयूं पोइ तुंहिंजो अगरि गोपाल जी अचे, उहो अगरि गवाही ॾे, साक्षी ॾे, त पोइ भाई तुंहिंजो वियांउ कराईंदासीं ज़रूर। ऐं ब्राह्मण बि चवण लॻो, हा हा अगरि भगवान अचे, उहो अगरि गवाही ॾे त पोइ ज़रूर कराईंदासीं, न त हीअं त कोई ॻाल्हि ई कोन्हे। मन भाई भगवान खे सॾु करे, हाणे उन्हनि खे ख़बर हो भगवान थोड़ी ईंदा। चओ हरे राम। चयो ठीकु आहे। उतां सिधो भगवान जे मंदिर विया। कई संत चवंदा आहिनि, राति थी वई जेॾीमहिल पहुता, भगवान जा दरवाजा बंदि, पट बंदि हुया। सभु पुजारी जेके हुया उहे आरतियूं वग़ैरह करे शयन कराए भगवान खे, ऐं मंदिर बंदि करे हली विया हुया। हे नौजवान वियो, दरवाजो खटखटाइण लॻो, भगवान जी, ओ गोपाल जी, ओ गोपाल जी। हाणे हो त वीचारो भोलो बालो सरल भक्त हुयो, उनखे त छल कपट ईंदो न हुयो। उन आवाज लगाई, प्रभु हलो भाई, तव्हांजे भक्तनि ते संकट आयो आहे, गवाही ॾियो हली करे, रक्षा कयो। गोपाल जी, ओ गोपाल जी। आवाज ई न आई अंदरां। वरी उन आवाज ॾिनी, प्रभु ॾिसो तव्हांजे रहंदे ईअं थो थिए, हे त अन्याय आहे, न्याय कयो प्रभु, अचो साक्षी ॾियो, अॼु मुंहिंजी गवाही ॾियो। भगवान अंदरां आवाज ॾिनी, मंदिर जा दरवाजा बंदि आहिनि। भगवान आवाज ॾिनी, चयो प्यारा काॾे हलां? ओ प्रभु पंचायत लॻल आहे, हली करे मुंहिंजी गवाही ॾियो, मुंहिंजी रक्षा कयो, दया कयो प्रभु, मां तव्हांजे शरण आहियां। तव्हांजी ॻाल्हि मञींदा, ॿिए कंहिंजी ॻाल्हि न मञींदा। भगवान चवंदा, कॾहिं भाई तूं मूर्तिअ खे ॾिठो आहे हलंदे? हा, मूर्ति हली तोखे गवाही ॾे तुंहिंजे लाइ, कॾहिं मूर्ति खे हलंदे ॾिठो आहे? मूर्ति कीअं हलंदी? भक्त बि ॾाढे सरल भाव सां चयो, प्रभु मां त मूर्तिअ खे ॻाल्हाईंदे बि न ॾिठो आहे। अॼु अगरि मूर्ति ॻाल्हाए थी त हली बि सघंदी आहे। चओ हरे राम। हलो प्रभु हलो, कृपा कयो, दया कयो। मुंहिंजो भक्त अहिड़ो भाव ॾेखारियो त दरवाजा खुली विया मंदिर जा। मंदिर जा दरवाजा खुली विया। भगवान ॿाहिरि आया, साक्षात भक्त खे चवण लॻा, हल भाई अॼु मां तुंहिंजी साक्षी ॾींदुमि, मां तुंहिंजी गवाही ॾींदुमि, हल तूं अॻितो अॻितो हल, मां पोइतो पोइतो ईंदुमि तुंहिंजे। जीअं मीराबाई खे भगवान चयो, तूं अॻिते हल, मां पोइते ईंदुमि, तीअं भगवान चयो, हल भाई तूं अॻिते अॻिते हल, मां पोइते पोइते ईंदुमि। पोइते मुड़ी न ॾिसजां, पोइते मुड़ी न ॾिसजां, जाते पोइते मुड़ी ॾिसंदे मां उते बीह रहंदुमि। ठीकु आहे प्रभु। भक्त अॻिते अॻिते हलियो, भगवान पोइते पोइते। घुंघरुनि जी आवाज पई अचे भगवान जे, केॾी महिल बंसी जी आवाज अचे। भक्त खे हिकु समय लॻो कि भाई केवल आवाज थी अचे कि भगवान बि अचे थो पोइतो। जेॾी महिल हुननि पोइते मुड़ी ॾिठो
तो भगवान उते बीठा। भगवान चयो बस भाई हाणे मां हितां अॻिते न वधंदुमि, हाणे उन्हनि खे वठी आ हेॾे, सभिनीनि खे वठी आ जल्दी। तॾहिं उहो वियो, जेके बि हुया गांव वारा पंचायत वारा सभिनीनि खे वठी उते इकट्ठो कई। जेॾीमहिल सभिनीनि पंहिंजी अखियुनि सां भगवान जा दर्शन कया ऐं अॼु भक्त जे लाइ भगवान गवाही बि ॾिनी। उन स्थान जो नालो अथव साक्षी गोपाल। चओ हरे राम। जाते भगवान पंहिंजे भक्त जे लाइ साक्षी ॾिनी, गवाही ॾिनी। उहे माण्हू जेके चवंदा भगवान कोन्हे, अॼु भगवान उन्हनि खे बि दर्शन ॾिनो भक्त जे लाइ, भक्तीअ जे लाइ, सरल भाव जे लाइ। चओ हरे राम। केॾा न सरल आहिनि भगवान। जिन कॾहिं भगवान जी भक्ति न कई हूंदी, भगवान उन्हनि खे बि भक्त जे लाइ दर्शन ॾिनो आहे। जिन कॾहिं भगवान खे यादि न कयो हूंदो, जेके कॾहिं मंदिर न विया हूंदा, भगवान जा जिन मूर्ति रूप में बि दर्शन न कया हूंदा, भगवान भक्त जे लाइ उन्हनि खे साक्षात दर्शन ॾिनो। अहिड़ा प्रभु दीन दयाल आहिनि, अहिड़ा प्रभु कृपालु आहिनि। चओ हरे राम। हरे कृष्ण। भक्त जे लाइ भगवान सभु कुझु कंदा आहिनि भाई, सभु कुझु कंदा आहिनि। गवाही बि ॾियण ईंदा आहिनि भगवान। हाँ, कोर्ट कचहरी बि भगवान निभाइनि था, पोइ प्रेम जे लाइ भगवान छा न निभाईंदा। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।